खैबर वेझो कल्याण पुलिस चेक पोस्ट वटि नामालूम गाड़ी जो धक लगण सबब मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी थी पियो। इतला ते कल्याण थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची 18 वरियनि जे ज़ख़्मी नौजवान अहमद आराई खे अस्पताल मुंतकिल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। गढ़ी खेरो में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध जे वसीलनि ते दाड़े, वधंदड़ बदअमनी, करप्शन ऐं मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ सिंध बलोचिस्तान बॉर्डर ते एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे जे अॻुवाण जावेद जमाली, ज़फ़र भट्टी ऐं ॿियनि धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंध जा हुकुमरान हर ॾींहुं सिंध जे वसीलनि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। समूरी सिंध में बदअमनी सबबि हालात गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। मेरिट जी लताड़ करे नौजवाननि में मायूसी पखेड़ी पई वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सिंध दुश्मन पॉलिसियुनि खे फौरी ख़तमु कयो वञे। उदेरोलाल वेझो कलर शाह मॉडल स्कूल में जश्न आज़ादी तकरीब कोठाई वई। जश्न आज़ादी तकरीब दौरान प्रोफेसर गुलाम हुसैन हिंगोरो, शाइर अमीन उदेराई, स्कूल जे उस्तादनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जी शुरूआत तिलावत सां थी। शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि विच में तकरीरी मुक़ाबला ऐं क़ौमी गीत पेश कया विया। नौशहरो फेरोज़ में जिनसी ॾाढाई बाद बेदर्दी सां क़त्ल थींदड़ नींगर ख़मीसे वॻण जो अॼु टीजो थी गुज़रियो। मक़तूल जी रिहाइशगाह ते ताज़ियती सिलसिले दौरान वारसनि चयो त इंसानियत सोज़ वाक़िए बावजूदि चूंडियल नुमाइंदनि को बि नोटिस न वरितो, न ई को ताज़ियत करणु आयो आहे। हुननि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। शहदादपुर में तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली जो चिंकी रिक्शा सां टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में हिकु औरत फौत थी वई, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौती औरत जी सुञाणप 42 वरियनि जी अज़रा बानू जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 13 वरियनि जी तहज़ीब फातिमा, 23 वरियनि जी मुस्कान, 18 वरियनि जी नादिया ऐं 17 वरियनि जो चिंकी ड्राइवर मोहम्मद बुर्दी शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। आख़िरी इतलाउनि ते वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो।